हिन हफ़्ते मां तव्हां सां ॻाल्हाइण चाहींदी आहियां जीवन में आनंद लुटण जे बारे में। ऐं जॾहिं मां चवंदी आहियां जीवन में आनंद लुटण जे बारे में, इन जो इहो मतिलबु न आहे कि तव्हां दावत कयो, हमेशह छुट्टी रहो, हमेशह तव्हां जेको कमु खपे तव्हां उहो कयो। मूंखे करिणो आहे जीवन जो आनंद असली लुटणु, उन जे बारे में। जीवन में यूहन्ना 16:24 में मूंखे जाम प्यारो 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 लॻंदो आहे इहो, घुर त मिलंदे जीअं तव्हांखे आनंद खपे पूरी तरह सां। वॾे कॾहिं कमज़ोर न थींदो आहे, इहो वचन आहे जेको तव्हांखे पाण सां चवणो आहे। ऐं जेको बि तव्हां चओ था उहो मिलंदव तव्हांखे पूरो, अगरि तव्हां चाहींदव। ॿुधायो हाणे, चाहींदव त मिलंदव, तव्हांजो मज़ो पूरो थी सके। मां हिकु उदाहरण ॾियणु चाहियां थी योग्य ऐं अयोग्य जे बारे में। हे ॻाल्हियूं आहिनि रिश्तनि ते मां देव ऐं इस्तेमालु कंदी आहियां हमेशह। इहो देव जे लाइ हैरान थी जी ॻाल्हि आहे ऐं अहिड़ा साल थी विया आहिनि मूंखे नथो लॻे देव सां मुंहिंजी शादी न थी हुजे त मूं वटि संदेश न हुजनि ॾियण लाइ। हमेशह मां विशेष प्रकार जी माण्हू आहियां। अगरि मां सोचींदी आहियां कि तव्हां कुझु कमु कयो ऐं तव्हां न कंदव त मां तव्हांखे उन जे करे तव्हांखे चवंदमि कि तव्हांखे छा करणु खपे। पोइ मां तव्हां सां गुस्सो थींदमि, तव्हांखे छा कयो आहे उहो चइबो, ऐं जेकी भावनात्मक व्यवहार आहे उहो मां तव्हांखां चाहींदमि। ऐं देव कुझु ईअं कयो हुयो ऐं मां हुन सां हमेशह ग़लति व्यवहार कंदी हुअमि। मुंहिंजे सम्झाइण जी कोशिशि कंदो हुयो, उन मूंखे सम्झाई। उनखे सम्झाइण लाइ उनखे सम्झण जी कोशिशि करणु खपे। या तव्हांखे जेतिरनि माण्हुनि खे तव्हां वधीक सम्झाइण जी कोशिशि कंदव उहो वधीक ई हिकिड़ी ॾेखारींदव तव्हांखे कमु न करण लाइ। ऐं हमेशह इहो ई थींदो आहे, छो त ज़्यादातर माण्हू हमेशह इहे ॻाल्हियूं कंदा आहिनि, प्रभु तव्हांखे इहो ॾिनो आहे पर तव्हांखे पुछणो आहे ऐं मिलंदव, खपेव त मिलंदव। जेको आनंद आहे तव्हांजे लाइ तव्हांखे उनखे पूरो करिणो आहे। ऐं उहो प्रभु तव्हांखे चए थो कि तव्हांखे खपे त मिलंदो, न खपे त न मिलंदो। मां कुझु ग़लति नथी चई सघां, मां सोचियो इन करे तव्हांखे सभु ॿुधाए छॾियां। अगरि तव्हां ईअं कंदव, ॿुधायो, मां तव्हांखे हिकु नई योजना थी ॾियां। इहा नई योजना आहे, मां तव्हांजो मज़ो दुगनो करे छॾींदमि ऐं जल्दी तव्हांखे अॼु नई योजना ॾींदमि। ऐं अॻे हफ़्ते मां कुझु सोचियो, देव मूंसां गॾु हलनि, मूंखे लॻो इहो ज़रूरी कार्य आहे। ऐं उन्हनि मूंखे चयो कि मुंहिंजी अॼु फुटबॉल जी मैच आहे। पोइ उन्हनि चयो कि मूंखे साल में 6 मैचूं मिलंदियूं आहिनि खेॾण लाइ। मां चयो कि ठीकु आहे, इहो मुंहिंजी राय आहे, जीअं तव्हां छॾे ॾियो। त कॾहिं बि मां मां सोचियो हीअ मुंहिंजी ज़िमेदारी आहे। मां ईअं सोचियो हो तंहिं महिल, मां अॻियां वधी करे ज़िमेदारी जी चिंता छो कयां, उहो हुनखे मैच खेॾणी आहे। पर ॾिसो, मां सिखियो आहे, प्यारो प्रभु आहे, मां सिखियो आहे। इन करे मां सिर्फ़ु चयो असां ॿई हिकु ई टीम में आहियूं, असां ॿिन्हिनि खे ई ॻाल्हि आहे, असां ॾिसी सघंदा आहियूं। ख़बर अथव, जेको बि सभु ज़ाइफ़ूं हमेशह ईअं चवंदियूं आहिनि चङी तरह सम्झ में न आयो आहे तव्हांखे। इहो ई आहे, जॾहिं बि तव्हां हुन खां पुछंदव छा ग़लति थियो आहे, उहो चवंदी कुझु न थियो आहे। ज़ाइफ़ुनि सां गॾु कुझु बि ग़लति न थींदो। इन जो इहो मतिलबु आहे जाम कुझु थींदो आहे। इन जो मतिलबु हाणे आहे त सहन करणु छॾे ॾियो ऐं तव्हां मुंहुं बंदि रखो। त कीअं बि थींदो, मां चाहींदी आहियां कि मां इहो सोचियो आहे, मूंखे ईअं चवणो आहे, मूंखे ईअं लॻंदो आहे, तोखे देखभाल करणी आहे, तोखे मंच खपे। ऐं मां हमेशह ईअं चवंदी आहियां त माण्हुनि लाइ थोरो वधीक वक़्तु आहे, मां चाही सघंदी आहियां। उनखे सुठो न लॻे, इन करे मां मन में ई चयो ठीकु आहे। ॾिसो, मां अंदरां चरी न थींदमि। जीअण जो नओं रस्तो, गुस्से में न रहंदमि, ख़ुशि रहंदमि। ऐं मां हुन जे पासे मां निकिरंदमि
ऐं मथे में हथु फेराए मां पंहिंजो रस्तो छॾे थोरो सुठो वर्ताव कयो। तूं मुंहिंजो प्यारो न आई न। तव्हांखे हीअं लॻणु खपे कि सभु कुझु मूंखे करिणो आहे, तव्हांखे कुझु न करणु खपे, छो त तव्हांखे लॻंदो आहे कि केतिरी बि कठिनाई अचे तव्हांखे 10 मिंट ॾियणा आहिनि साधना करण लाइ। फुटबॉल टिकट ॾेई छॾी, मां तोसां गॾु हलंदमि। ऐं सॼी सिट देव जे लाइ आया, प्रार्थना जीअं वांगुरु उनखे तारीख़ जे मामले में पकी आहियां। उनजी मैच अॼु न हुई पर उहो परीक्षा में पास थी वियो। मां बि चयो इहो सुठी ख़बर आहे ऐं वठांसि थी ख़बर हिन जी, ऐं मूंखे ख़बर आहे तोखे इहो करिणो आहे ऐं मां इन में खटी वई आहियां तोसां ऐं तूं इहो कन्ने। मां तव्हांखे इहो चवणु चाहियां थी कि ॾिसो, जॾहिं असां चवंदा आहियूं असांजी पंहिंजी शांती गुम थी वेंदी आहे ऐं असां उन शइ जो मज़ो वठंदा आहियूं जेको असांखे हालतुनि में ख़बर पवंदी आहे कि कहिड़ी क़ाबू थी करे कहिड़ी नथी करे। यूहन्ना 16:24 जो इस्तेमालु घुरंदव त मिलंदव, तव्हांजो मज़ो पूरो थी सके। तव्हांखे ॿुधायां थी केतिरा ॼणा इन खे चई सघंदा आहिनि मज़ो वठंदव। सिर्फ़ु इन करे तव्हां कोशिशि कई आहे, कुझु न कुझु तव्हांखे खपे। तव्हां मां केतिरा माण्हू पंहिंजे जीवन में साल विञाए छॾिया आहिनि, गुस्से ऐं बीमारी में विञाए छॾिया आहिनि ऐं तव्हां शांति न आहियो छाकाणि त तव्हांखे कुझु न मिलियो आहे। तव्हां कुझु करणु था चाहियो कल्पना में। ॿुधायो हाणे हिकु नंढी घटना ॾिसो ऐं इहो चवंदा आहियूं मां ऐं यीशू, मां ऐं यीशू, मां ऐं यीशू, मां ऐं यीशू। जॾहिं मुंहिंजे हिते वाक्य ख़तमु थींदो मां प्रभु जे साम्हूं वरी बीहंदमि। जीवन जो लेखो जेको आहे तव्हांजो मुंहिंजी ज़िंदगीअ सां मूंखे प्रभुअ सां गॾु रहणो आहे ऐं मूंखे पंहिंजे आनंद टिकाइणा आहिनि। ऐं तव्हां चई रहिया आहियो तव्हां हिते ईंदा आहियो आनंद पाण तव्हां पूरो कंदव ऐं मां इन हद ताईं अॻियां वधी सघंदी आहियां, सोचे सघंदी आहियां त पंहिंजी ज़िंदगी में आनंद वठिबो आहे। असां पाप कंदा आहियूं, कारण इहो आहे त यीशू चवंदा आहिनि त मज़ो वठो, सहन कयो, तव्हांखे जेको खपे तव्हां कयो, पाण सां आनंद वठो ऐं तव्हां उहो ख़ुशी प्राप्त करे सघंदा आहियो। उन मां तव्हांखे खपे जेको तव्हां खणंदव। ऐं मां सोचींदी आहियां कि असां कर्ज़दार आहियूं यीशू जा आनंद लाइ। हाणे तव्हां मां कोई सोचींदो मूंखे त ख़ुशी न मिली। मुंहिंजी हिकु किताब जेकी ॿिए साल अचण वारी आहे, 2 साल खां पहिरीं, हिते ध्यानु ॾियो। तव्हां पंहिंजी भावनाउनि सां आर्थक थी विया। अगरि तव्हांजी भावनाउनि खे सेखारणु बंदि कंदव त तव्हां ते क़ाबू छॾे ॾींदी। इन संदेश लाइ वाक्य कोन्हे। यूहन्ना 17:13 हाणे मां तव्हां वटि अचां थो, हे ॻाल्हियूं जगत में चवां थो छो त तव्हांखे जगत में आयो उन खां आनंद वठिणो आहे। परिपूर्ण थी करे, निर्दोष थी करे तव्हांखे उन जो अनुभव करिणो आहे। पूर्ण रूप में तव्हांखे अनंत थी करे, उन जा आनंद जो निर्दोष थी करे उहा आत्मा में बसी वञे ऐं तव्हांखे संतुष्टि मिले उन ॻाल्हि में। तव्हां मन खां पूरी तरह रहो। ठीकु आहे। हाणे तव्हांखे छा लॻंदो आहे चर्च में एतिरा केतिरा माण्हू आहिनि, दुनिया में केतिरा हूंदा जेको वास्तव में अनुभव कंदा आहिनि ख़ुशी ऐं आनंद जो उहो तरीक़ो जंहिंजे बारे में यीशू चयो आहे। मां चई सघंदी आहियां हाणे ताईं जाम अनुभव कयो आहे। पहिरीं जी उपेक्षा खां परे बि मूंखे अॻियां वधणो आहे। असां बंधन नथा चाहियूं। असां सां कुझु ग़लति आहे। मुंहिंजे जीवन में हिकु दफ़ो वाक्य आयो हुयो ऐं जंहिंमहिल मां चयो मूंसां ईअं छो थियो, मूंखे इहो ख़बर न हुई, मूंखे अनुभव करणो हुयो हिन जो। पोइ छो त उन जे लाइ जाम आसान हो, मूंखे आनंद चुराइणो हुयो ऐं मां जाम दफ़ा इहो कयो। आमेन। चवण जो मतिलबु इहो आहे त असांखे सिखणो आहे, असांखे बंधन में न रहणो आहे, आनंद वठणो आहे ऐं उनखे चुराइणो आहे। जंहिंमहिल वक़्तु ईंदो आहे असां उन खां 3 गुना वक़्तु मूंखे अचरज थींदो आहे। मां ज़रा टीवी जे दर्शकनि सां 1 मिंट ॻाल्हायां थी। मां सही में हैरान थींदी आहे तव्हां मां केतिरा इहो कार्यक्रम ॾिसणु नथा चाहियो। तव्हांखे भरोसो न आहे, तव्हां चैनल खे उलट पुलट करे रहिया आहियो ऐं अची करे महाराणी मंच ते ॻाल्हाए रही आहे ऐं चई रही आहे, मगर वास्तव में इहो सच आहे। तव्हांखे इहो ॾिसणो आहे।
मूंखे तव्हां सां थोरो ध्यानु खपे ऐं तव्हां इन जे करे पंहिंजे जीवन खे ख़ुशि नथा रखी सघो। तव्हां मज़ो वठो पंहिंजे जीवन जो। मूंखे इहो ई खपे, तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थी। चोर ईंदो आहे चोरी घात ऐं नष्ट करण जे लाइ। तव्हांजो दुश्मन आहे शैतान, मगर यीशु चवंदा आहिनि मां आहियां। मुंहिंजो आनंद तव्हांजे जीवन में हमेशह भरपूर रहंदो, परिपूर्ण रहंदो, उन खां अटको न। अगरि तव्हां पंहिंजे अंतकरण खे खोले छॾियो, यीशु सर्वश्रेष्ठ आहिनि ऐं उहो तव्हांखे खिलाईंदा। उन जे बारे में जीवन जो रस्तो ॿुधो। असांखां वधीक कुझु करण जी ज़रूरत आहे। मां इहो जाम सालनि ताईं कयो, ईसाई हूंदे बि। मां अञा बि वधीक साल कयो सेवकाई करण वारे माण्हूअ तौर ते। मुंहिंजो सिर्फ़ु अस्तित्व हुयो। जीअं हिकु ॾींहं खां पोइ निकिरी वेंदो, इहो न हो कि ख़ुशि न हुयमि, पूरे रूप सां न हुयमि मां, पर सच में अंदरि मां ख़ुशि न हुयमि। इन जो मतिलबु मूंखे कमु न करणो पवंदो। ख़ुशि रहण जे लाइ, मुंहिंजे हालतुनि लाइ ज़रूरी आहे कि मूंखे ख़ुशि रहण जे लाइ मुंहिंजो ख़ुशि मूंखे ख़बर हुजे ऐं मूंखे सुठो कोन लॻंदो हो। ऐं हीअ हिकु कूड़ी चैनल कल्पना आहे जेकी तव्हां अॼु ताईं ॾिठो आहे। तव्हांखे अॼु साम्हूं अचण जी ज़रूरत कोन्हे, ऐं आहे बि त तव्हांजे नंढे ज़िंदगीअ में। तव्हांखे निर्दोष थियण लाइ तव्हांखे चाहियां थी कि तव्हां पाण इहो सभु सिखो ऐं अॻियां वधो जीवन में। मां नतीजे ते पहुचणु चाहियां थी जेको लिखियलु आहे 2:24-25। माण्हुनि जे लाइ खाइण पीअण ऐं महिनत करणु, उहे पंहिंजे ज़िंदगीअ में सुखी रहणु ऐं सिखाइणु कुझु बि सुठो कोन्हे। इहो मूंखे सुठो लॻो पाण खे ठाहिणु ऐं मूंखे इहो करिणो आहे। ईअं त आहे मुंहिंजे जीवन में आसान आहे इहो चवण लाइ कि मूंखे पाण ते तयारु करिणो पवंदो आहे। इहो ॾींहुं मां सिर्फ़ु इन घर जी सफ़ाई न कंदमि, मां इन जो आनंद वठंदमि। मां सिर्फ़ु ॿारनि खे वधाईंदमि न, इन सां गॾु ख़ुशी मनाईंदमि। अचो हाणे इहो पक थी वञे। मूंखे इहो सुठो लॻंदो आहे माण्हुनि जे लाइ खाइण पीअण ऐं महिनत करणु ऐं पंहिंजे जीवन में सुखी रहणु ऐं उन जे सवाइ कुझु सुठो करणु, छाकाणि त इन में प्रभु जो ई हथु हूंदो आहे। सबोपदेशक 4:7-8। हिते हिकु माण्हू आहे जेको सभु ग़लति करे रहियो आहे। हिकु मिंट जे लाइ असां उन जे बारे में ॾिसूं था। मां धरती ते इहे बेकार ॻाल्हियूं ॾिठियूं आहिनि जेके ख़ासि करे स्वरूप में बेकार जो मतिलबु आहे नाकाम, अकेलो रहणु। उन जो कोई कोन्हे, उन जो पुटु न आहे ऐं ना ई भाउ अथसि, पर उन जे महिनत जो अंत न थींदो। उनखे अखियुनि धन सां संतुष्ट थींदो। ऐं हीअ जेकी ॻाल्हि आहे, महिनत कंदो आहे ऐं पंहिंजे जीवन खे ख़ुशीअ सां रहंदो आहे। ऐं इहो बि अजायो थोरो आहे, दुख भरियो आहे। कमु खिलणु, जीवन जो आनंद लुटण वारे कंहिं बि लुट में शामिल न थींदो आहे। छो? अगरि तव्हां वचन अभ्यास कंदव त तव्हांखे ख़बर पवंदी, छाकाणि त उन जीवन में सही वाक्य कयो हो रिश्तो वधाइण लाइ। उन वटि पुटु या भाउ न हुयसि। उन कम में महिनत करण में सॼो वक़्तु विञाई। जीवन जो आनंद वठण लाइ आसे पासे में कोई न हो। पश्चिमी समाज में, पश्चिमी संस्कृतीअ ते असां रहंदा आहियूं। दुनिया जे कंहिं बि जॻह ते कमु करण वारनि सां ॾिसण जो तरीक़ो अलॻि आहे। दुनिया जे कंहिं बि वधीक भागनि में मां वेंदी आहियां, रिश्तो उन जे लाइ वधीक मायने रखंदो आहे। उन सां बि केतिरो पैसे कमाए सघिबो आहे ऐं उहो असांखे ध्यान में ख़र्चणो आहे। ऐं असां दुनिया में आहियूं, असांखे उन वांगुरु ठहणो आहे। ईअं न करिणो आहे, असांखे जीअणो आहे पंहिंजी ज़िंदगी। इहा ज़रूरी आहे। प्रभु असांजे वचन ॾिना आहिनि ऐं वचन ते असां जीत हासिल कंदासीं। बाइबल चए थो, हा तव्हां खटी सघंदव। तव्हां वटि उहो वचन आहे। तव्हांखे संतुलित रहणो आहे ऐं उन समस्या में तव्हांखे जीवन में अॻियां वधणो आहे। तव्हां केतिरा माण्हू पंहिंजे परिवार लाइ जाम दफ़ो इहो करे सघंदा आहिनि। जॾहिं मौत जे वक़्तु बिस्तर ते ईंदा, तॾहिं तव्हांखे ख़बर पवंदी आहे त तव्हां छा कयो आहे सॼे जीवन में पंहिंजे ॿारनि जे लाइ। तव्हांखे ख़बर आहे तव्हांखे नओं घरु वठणो आहे ऐं तव्हां उन नौकरी करणी पवंदी न। सुठो आहे, तव्हां जिते आहियो उते ई रहो पंहिंजे परिवार सां गॾु। आमेन।
ॿी ॻाल्हि इन माण्हू जी जेके असांखे ॾिसणु ईंदो आहे उनजो कमु ख़तमु ई न थींदो आहे ऐं ॾिसणु ईंदो आहे चाहे उहो केतिरी बि कोशिशि करे इन राति जो। ऐं हिकु दफ़ो छा थियो, मां राति जो पंहिंजे ऑफिस में वेठी हुयसि, बाक़ी सभु हेठि वारी जॻह ते आनंद वठी रहिया हुआ। मां पाण खे ॾिठो ऐं मां ईअं चयो त मुंहिंजो कमु ख़तमु ई न थियो आहे, मां ईअं कीअं थी करे सघां। पर ख़बर अथव उन जॻह ते मां इहो सोचियो कि जेकी हालतुनि में मुंहिंजी हालत आहे, हिमत न हारी ऐं अॻियां वधियमि। हे ख़बर हूंदे बि उहो मां सुबुह जो वञी करे आनंद वठी सघंदी आहियां, पर मगर मां इहो कंदमि। आख़िर मूंखे मिली वियो। मां जीअं जॉयस इहा गंदी सुबुह बि हली वेंदी, इहो ढेर सुभाणे हिते ई हूंदो। मां सिखी वरितो आहे मूं वटि रोज़ना जो उद्देश्य हूंदो आहे, उहो सामान्य पूरो करण ते थींदो आहे। ऐं जॾहिं ज़्यादातर असां ईअं कंदा आहियूं ऐं असांखे ख़बर पवंदी आहे त असां असली में केरु आहियूं। ख़बर अथव मां इहो कयो हुयो, मां महसूसु कयो। मां परवाह न कंदी आहियां माण्हू मुंहिंजे लाइ छो था सोचनि। उन जे अलावा ज़िंदगी में मां ॿियो कुझु बि कयां सेवकाई जे तरफ़ ते जेको बि ईंदो आहे उन जो मां चाहींदी आहियां कुझु न कुझु थिए ऐं ॿुधाइणु चाहींदी आहियां तव्हांखे ॿुधायां कि जेको पसंदि आहे त ठीकु आहे। मूंखे सभिनीनि जे पंहिंजो ठाहिणो आहे, पोइ मां कुझु बि कयां उनखे ठाहिण लाइ। आमीन। ऐं हिकु ॻाल्हि माण्हूअ खे असांजी समाज में आहिनि, इहो अमीर आहे मगर उहो छा आहे, उनजो आनंद खणी सघंदो आहे जेको उन वटि आहे। तव्हांखे ख़बर आहे तव्हां में कुझु अहिड़ो सोचण वारो हुजणु खपे। तव्हां वटि वधीक कोन्हे दुनिया में, जाम माण्हुनि वटि तव्हां वटि अमीर आहियो। अगरि तव्हां घर में कपिड़ा आहिनि वास्तव में, जंहिं वटि निवास हुजे, भोजन हुजे, कपिड़ा हुजनि, दुनिया में वधीकतर अमीर माण्हू हूंदा आहिनि ऐं जाम माण्हू वधीक अमीर थी करे बि अकेला माण्हू थींदा आहिनि। उन्हनि सां गॾु कुझु न हूंदो आहे। उन जी अमीर माण्हू जेके हूंदा आहिनि उहे अकेला रहिजी वेंदा आहिनि। तव्हांखे हमेशह उथणो आहे ऐं चवणो आहे कि तव्हां अकेला न आहियो। असां वटि जाम कुझु आहे असांजे समाज में, पर असां हमेशह चवंदा आहियूं कि इहा दुख जी ॻाल्हि आहे जेके सभु कुझु हूंदे बि अकेला रहिजी वेंदा आहिनि जीवन में हमेशह, ऐं उन जे लाइ कुझु न हूंदो आहे पंहिंजे जीवन में। अगरि तव्हां चओ था दुनिया में वधीक माण्हू ऐं जेको चवनि था जाम 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 अमीर माण्हू, असां वटि जाम वधीक ईंदा रहंदा आहिनि। आख़िर इहो सभु कंहिंजे लाइ? ऐं मां चवंदी आहियां त माण्हू असांखे आसीस ॾिनी आहे प्रभुअ जे रूप में ऐं उहो चवंदा आहिनि मूंखे न लॻंदो आहे इहा कहिड़ी ॻाल्हि आहे ऐं तव्हां हमेशह कहिड़ी लालच कंदा आहियो। हमेशह सुठा रहो ऐं आनंद वठो। सबोपदेशक 5:13-19 में जेकी सुठी ॻाल्हि आहे मां ॾिठी आहे, जेको वरण उचित आहे ऐं माण्हुनि खे चवां थी जेको खाईंदा आहिनि पीअंदा आहिनि पंहिंजी सॼी ज़िंदगी हुन में गवाए वेंदा आहिनि। मूंखे ॾिसो मां तव्हांखे सुठो थी ॿुधायां, पंहिंजी नौकरीअ में आनंद वठो, इहो योजना ठाहियो। अगरि तव्हां ईअं नथा करे सघो त तव्हां वॾा वञी करे आनंद लुटायो। कम ते वञण वक़्तु हे न चओ मां भीड़ सां नफ़रत कंदी आहियां, मां नौकरीअ सां नफ़रत कंदी आहियां, जुमे ताईं मां बीह न सघंदमि, इन जॻह सां मां नफ़रत कंदी आहियां, जिते मां रहंदी आहियां उते पासे वारनि सां नफ़रत कंदी आहियां। ॿुधायो, मां पंहिंजे पासे वारनि सां नफ़रत कंदी आहियां। तव्हां कम ते वञो ऐं चओ मां पंहिंजी नौकरीअ सां प्यार कंदी आहियां, प्रभु तव्हांजी महिर आहे, मूंखे सुठी नौकरी मिली आहे तव्हांजे करे, तव्हां मूंसां गॾु आहियो, जिते तव्हां कमु कंदा आहियो उते प्रभु आहे। दुनिया जो सभई कम खां सुखी माण्हू आहियां, दुनिया खां सभ खां वधीक शुक्रगुज़ार आहियां जिते मुंहिंजी नौकरी आहे, मुंहिंजी तरक़ी थी थी ऐं प्रभु तव्हांजे लाइ आहे ऐं मां तव्हांजो सम्मान कंदो आहियां हर ॻाल्हि में। पंहिंजे जीवन सां गॾु जेको तव्हां ॾिनो आहे प्रभु उहो सभु तव्हांजे करे आहे, उहो तव्हांजे लाइ हूंदो ई हमेशह। ॿुधो, मुंहिंजे लाइ हिकु महान ज़िंदगी आहे। अगरि मां तव्हां खां जाम कुझु चई थी सघां
तव्हांखे ख़ुशि रहणो आहे, उनजो आनंद वठणो आहे ऐं तव्हां इहो करे सघो, तव्हां कुझु बि कयो पूरे भरोसे सां। तव्हां तव्हांजे लाइ छा था कयो ऐं माण्हू तव्हांजे लाइ छा था कनि। माण्हू खां पोइ इहो तव्हांजी पंहिंजी महिनत सां थी सघंदी आहे धरतीअ ते, तव्हां उहो सभु करे सघंदा आहियो। प्रभु जेको तव्हांखे ॾे थो तव्हां उन लाइ कमु कयो। तव्हांजो कमु छा आहे? अगरि तव्हां घर में रहण वारा आहियो त तव्हांजो कमु आहे जेको तव्हांखे कुझु करणो आहे। तव्हांजे जीवन जो वॾो हिसो तव्हांजे अंदरि हूंदो आहे जेको मुख्य भाग आहे, ऐं तव्हां कुझु कयो था आनंद वठण लाइ त तव्हांखे इहो करणो आहे ऐं तव्हां उनजो फ़ैसिलो कयो, तव्हां उहो वठी सघंदव। परमेश्वर सां गॾु तव्हांखे उहो वठणो आहे। तव्हांखे उन लाइ कुझु न करणी आहे, तव्हांखे काई क़ीमत न ॾियणी आहे, उनजे लाइ तव्हांखे जीवन जो आनंद वठणो आहे। बसि तव्हांखे उहो करणो आहे, उहो महत्वपूर्ण आहे तव्हांजे जीवन में। प्रभु असांजे लाइ मरिया हुआ, जीअं असांखे धर्म न मिले, तव्हां हमेशह ख़ुशि रहो, उहो तव्हांजे लाइ करे थो जेको तव्हांखे करणो आहे, उहो देखभाल था कनि। तव्हां मां केतिरा माण्हू इहे सोचंदा आहिनि त तव्हां मिनिस्ट्री में अची करे ख़ुशि थींदा आहियो ऐं तव्हांखे उहो अंदरां ख़ुशी मिलंदी आहे। मिनिस्ट्री में अची करे तव्हां उहो सभु करे सघंदा आहियो। ईअं छो थियो? मां इहो छो कयो आहे? मूंखे ईअं डपु छो थो लॻे? आमेन। पक कयो, पंहिंजे मन ठाहियो, हर हिकु ॾींहुं आनंद वठंदव पंहिंजे जीवन में। पोइ ॻाल्हियूं सुभाणे ॾिसंदासीं, वधीक करे जीवन में सामान्य थींदियूं आहिनि। असांखे मौक़ो मिलंदो आहे तलाश करणी आहे उन मौक़े जी। असां मौक़े जी तलाश में हूंदा आहियूं। जुमो ईंदो आहे असांखे ख़ुशि रखण लाइ। आमेन। असां ख़ुशि थी वेंदा आहियूं। जुमो ईंदो आहे जंहिं महिल 2 ॾींहंनि जी छुटी हूंदी आहे, ॿाहिरि वञी असां पैसा ख़र्च करे छॾींदा आहियूं अॻियां जे लाइ बिना सोचे। हलो हाणे मौक़ो मिली वियो बर्थडे केक खाइण जो। आभार मिलंदा असांखे जेको असां कयो आहे। हलो हाणे मूंसां गॾु कोई आहे? छुटियूं पासे में अचण वारियूं आहिनि। अॼु मां ख़ुशि आहियां। ऐं पोइ वापसि कम ते वञणो आहे। मां कम खां नफ़रत कंदी आहियां, इन भीड़ खां नफ़रत कंदी आहियां। हे मक़ाम साफ़ु करणो आहे, हे करणो आहे, मूंखे नफ़रत आहे टुटल फुटल बासणनि सां। हिते कोई कमु ख़तमु न थींदो आहे। असां इन जे बिना रही सघंदा आहियूं। ज़िंदगीअ जो आनंद वठो हर ॾींहं जो। असां इन बिना रही सघंदा आहियूं। हाणे मां इहो ख़तमु करणु चाहियां थी। सभु इहो करे सघनि था। मां तव्हांखे हिकु राज़ ॿुधायां, तव्हां ॼाणणु चाहियो था? इहो राज़ तव्हां कॾहिं बि तव्हांजे जीवन जो आनंद न वठी सघंदो अगरि पंहिंजो पाण सां ख़ुशि न रही सघंदव। सुठो आहे तव्हां प्यार करणु शुरू करे छॾियो, कुझु बि हुजे। ॾिसो मां हे नथी चई सघां, तव्हां उहो नथी करे सघां, हे नथा करे सघो। ॾिसो प्रभु तव्हांजे लाइ आश्चर्य कोन्हे, उनखे सभु ख़बर आहे तव्हां कंहिंसां संबंध जोड़िया आहिनि। पाण ते हावी थी वञो। असां सभु गड़बड़ आहियूं। आमेन। पक कयो तव्हां जीवन जो आनंद वठंदव ख़ुशीअ सां पंहिंजी लाइ ख़ुशी सां। मां मैडम गायन नामक महिला जो लेखक पढ़ियो हुयो, जेकी 16वीं सदी में हुई। उन्हनि चयो हुयो सभिनीनि खां पहिरीं ॻाल्हि इहा आहे, असांजे जीवन में ख़ुशी ईंदी आहे जॾहिं प्रभु सां गॾु असां आनंद वठंदा आहियूं। असांखे ॾकणो न आहे, प्रभुअ सां प्यारु करणो आहे जेको उहो असांजे लाइ करे थो, ऐं असां हुनजे लाइ भरणु भुलिजी वेंदा आहियूं। उहो असांजे लाइ सभु कुझु कंदो आहे ऐं असांजे लाइ उहो भरंदो वेंदो आहे ऐं असां हुनजे लाइ आमंत्रित आहियूं।
तव्हां हमेशह ख़ुशी था रही था सघो जेको प्रभु तव्हांखे चए थो। तव्हां प्रभु सां गॾु आनंद वठी था सघो ऐं सेवकाई करे था सघो उन वक़्तु जेको वक़्तु आहे। मोटर में तेल बदिलण जो आनंद वठी था सघो। तव्हांखे जेको कमु कयो तव्हां उहो आनंद वठी था सघो। आमेन। तव्हां इहो चयो तव्हां कंदव हमेशह। प्रभु चाहींदा आहिनि कि तव्हां पंहिंजे जीवन में हर हिकु ॾींहं सां आनंद वठो। कॾहिं कॾहिं तव्हांखे सिखणो पवंदो आहे कीअं करिणो आहे। मां तव्हांखे प्रोत्साहित थी कयां कि तव्हां शिक्षा वठो। प्रभु जी महिर ते महिरबानी करे हिनखे वठो ऐं जीवन मटी छॾियो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।